ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 11/9/2022। मिठा मिठा बाप दादा। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोड 8/4/1992 92। अॼु जी मुरली जो टॉपिक आहे ब्रह्मा बाप सां प्यार जी निशानी आहे अव्यक्त फरिश्तो ठहिण। ओम शांति। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था अॼु बेहद जो बाप पंहिंजी आदि श्रेष्ठ डायरेक्ट रचना खे ॾिसनि था। ब्रह्मण आत्मायूं डायरेक्ट शिव वंशी ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। ब्रह्मण आत्मायूं आदि देव जी आदि रचना आहे। हिन करे कल्प वृक्ष में ब्रह्मण फाउंडेशन अर्थात जड़ में ॾेखारिया आहिनि। पंहिंजो स्थान ॾिठो अथव न त वृक्ष में तव्हां आदि रचना बीज जे समीप जड़ में तव्हांखे ॾेखारियो आहे। हिन करे डायरेक्ट रचना आहियो। अन्य आत्मायूं डायरेक्ट माता पिता अर्थात शिव बाप ऐं ब्रह्मा माता अर्थात डायरेक्ट परमात्मा रचना न होंगे। तव्हां डायरेक्ट माता पिता जी रचना आहियो। फर्क़ु आहे न। तव्हां आदि रचना ऐं अन्य धर्मनि जी रचना में ॿिन्ही में अंतर आहे। तव्हां परमात्मा रचना तव्हां परमात्मा रचना पंहिंजे रचता माता पिता ॿिन्हिनि खे सुठी रीति ॼाणंदा आहियो। अन्य धर्मनि जी आत्मायूं तव्हां तने सां निकितियूं आहिनि। तव्हां जड़ भी आहियो तना भी आहियो। ब्रह्मण रूप में वृक्ष जी जड़ में आहियो ऐं देवता रूप में वृक्ष जो तनो आहियो। सभी धर्म तव्हां तना सां ई निकिता आहिनि। त तव्हां डायरेक्ट रचना जो केतिरो महत्व आहे। डायरेक्ट बीज सां गॾु संबंध आहे। उन्हनि जो इनडायरेक्ट संबंध आहे। तव्हांजो डायरेक्ट संबंध आहे। तव्हां सभी रूहानी नशे सां चईंदा आहियो कि असां परमात्मा संतान आहियूं। जो भी धर्म वारी आत्माएं ईंदियूं आहिनि उहे सभी पंहिंजे खे क्रिश्चन बौद्धिक इस्लामी कहलाईंदियूं आहिनि। डायरेक्ट शिव वंशी व आदि देव ब्रह्मा जी रचना न कहलाईंदियूं आहिनि। क्राइस्ट वंशी क्रिश्चन चईंदा आहिनि। धर्म पिता क्राइस्ट जे क्रिश्चन आहियूं। इहे ई ॼाणंदा आहिनि। उहे सभी धर्म पिताउनि जा वंश आहिनि। तव्हां चईंदा असां परमात्मा जो वंश आहिनि त वैसे उहे बि लेकिन उहे पहचानदा न आहिनि। त धर्म पिता ऐं परम पिता केतिरो अंतर आहे न। डबल विदेशी छा सम्झंदा आहिनि। परमात्मा जा आहियो या धर्म पिता जा आहियो। परम पिता जे अर्थात डायरेक्ट रचना थियण। परम पिता जे अर्थात डायरेक्ट रचना थियण हुनजी। त डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट में केतिरो अंतर आहे न। नशे में भी अंतर आहे त प्राप्ति में भी अंतर आहे। हिन करे भक्ति मार्ग में भी इनडायरेक्ट पंहिंजे इष्ट द्वारा बाप खे यादि कंदा आहिनि। अगर कोई शिव भगत भी आहे त उहो भी शिव शंकर खे हिकु मञी करे यादि कंदो आहे। त इनडायरेक्ट थी वियो न। ॼाणंदा भी आहिनि कि राम जो भी रामेश्वर आहे लेकिन त भी यादि राम खे कंदा आहिनि। त भक्ति इनडायरेक्ट थी वई न। छो जी भगत आत्माउनि जी रचना भी पुठियां जी आत्मायूं आहिनि। तव्हां डायरेक्ट परमात्मा वंशी आत्मायूं आहियो। ॾिसो भले शिव जे ॾिसो केॾो वॾो बाबा अर्थ ॿुधाइनि था। भले उहे शिव जा पुजारी आहिनि लेकिन उहे शंकर खे मिलाए छॾंदा आहिनि त इनडायरेक्ट थी आहे। द्वापर में भी भक्ति कंदा आहियो त बिना पहचान जे पहिरियों शिव बाप जी भक्ति कंदा आहियो। ब्रह्मा विष्णु शंकर इहे त सूक्ष्म देवताउनि जी पूजा पुठियां शुरू थींदी आहे आदि में न। त अन्य आत्मायूं रचना भी इनडायरेक्ट आत्मायूं द्वारा आहिनि। त भक्ति भी इनडायरेक्ट भक्ति आहे। तव्हां डायरेक्ट भगत आहियो इनडायरेक्ट न आहियो। शिव जी पूजा ही आरंभ कंदा आहियो न। त प्राप्ति में भी ॾिसो तव्हां डायरेक्ट आत्मायूं अथवा डायरेक्ट रचना खे अनेक जन्मनि जे लाइ वरसो जीवन मुक्ति में मिलंदो आहे। अन्य आत्माउनि खे जीवन मुक्ति जो वरसो एतिरो समय न मिलंदो आहे।
तव्हांजी जीवन मुक्ति अधु कलाक हलंदी आहे ऐं अन्य आत्माउनि खे जीवन मुक्ति ऐं जीवन बंद ॿिन्हिनि जो ई अधु कलाक जे अंदर मिलंदो आहे। द्वापर कलयुग खां जो भी आत्मा ईंदी न पहिरियों उन्हनि खे पहिरियों जीवन मुक्ति पोइ जीवन बंद आहे त उन्हनि जो अधु कलाक में जीवन मुक्ति भी जीवन बंद भी। असां अधु कलाक त जीवन मुक्ति जी करे पोइ जीवन बंद में ईंदा आहिनि त बि बाबा चईंदो आहे त अंत में ज्यादा दुखी, पहिरियों एतिरा दुखी न हुयो। उहे बि द्वापर जे आदि वारी आत्माउनि खे बाबा चए तो उन्हनि जो भी ॾिसो जीवन मुक्ति जीवन बंद केतिरो थोरे समय जे लाइ आहे। पुठियां वारी आत्माउनि खे त थोरे जन्म में ही ॿई प्राप्ति थींदी वेंदी ऐं विशेषता इहा आहे कि तव्हांजी जीवन मुक्ति अर्थात गोल्डन सिल्वर एज चक्कर जा भी गोल्डन सिल्वर समय ते प्राप्ति थींदी आहे। तव्हांजी गोल्डन एज आहे त युग भी गोल्डन एज आहे, मतलब ॾिसो असांजी स्टेज गोल्डन एज आहे त युग भी असांजो गोल्डन आहे। उन्हनि जी भले स्टेज शुरू में सुठी हूंदी आहे लेकिन हूंदो त द्वापर कलयुग आहे न। तव्हांजी गोल्डन एज दुनिया में जॾहिं तव्हांजी गोल्डन एज जी स्टेज हूंदी, युग भी गोल्डन एज तो प्रकृति भी गोल्डन एज। चक्कर खे सुठी रीति सां ॼाणंदा आहियो न। अन्य धर्म आत्मायूं, अन्य धर्म वारी आत्मायूं त जॾहिं गोल्डन एज आहे त युग कॉपर एज या आयरन एज हूंदो। कॉपर एज में उन्हनि जी गोल्डन एज हूंदी और तव्हांजी गोल्डन एज में गोल्डन एज हूंदी। केतिरो अंतर थी वियो न। तव्हां सुतो प्रधान त प्रकृति भी सुतो प्रधान, उहा रजो प्रधान प्रकृति में सुतो प्रधान स्टेज जो अनुभव कंदा आहिनि त डायरेक्ट ऐं इनडायरेक्ट रचना जो केतिरो अंतर आहे। केतिरो नशो आहे न कि असां डायरेक्ट परमात्मा रचना आहियूं। सदा नशो रहंदो आहे या कॾहिं चढ़ंदो आहे। परसेंटेज में फर्क थी वेंदो आहे न, कॾहिं 100% रहंदो आहे त कॾहिं 50%। लेकिन रहण छा खपे, सदा हिकु रस रहणो खपे त चाहिए केसि ताईं कंदो, सदा नशो रहे। फलक सां न चईंदा आहियो रहण खपे, चईंदा आहिनि कि हा असांखे रहण खपे हिकु रस, न फलक सां चओ कि मूंखे ईअं ई रहणो। सदा हिकु रस थी तो प्रदान थी त संपूर्ण ठहण सां जंहिंमें ये चाहिए शब्द समाप्त थी वञे। सभिनि जे मुख सां इहे निकिरे कि सदा असां ख़ुशि आहियूं। उनजे लाइ केतिरा वर्ष खपनि। बाप भी चाहिए पुछंदो आहे केतिरा वर्ष खपनि तव्हांखे। 10 वर्ष खपनि कि उन खां ज्यादा कम खपे। छो जे तपस्या वर्ष आरंभ कयो, हाणे त समाप्ति जो समय अची वियो। लेकिन जॾहिं आरंभ कयो त सभिनि छा संकल्प कयो, संपन्न ठही वेंदासीं। इहो ई सोचो न। वर्ष त समाप्त थी वियो लेकिन तव्हां संपन्न त थिया आहियो या न आहियो। ऐं वर्ष खपे ॿिया बि। ॿियनि खे चैलेंज कंदा आहियो कि सेकेंड में मुक्ति जीवन मुक्ति जो वरितो वठो, या चईंदा आहियो 25 वर्ष में वरितो वठो त 12 वर्ष में केतिरा सेकेंड निकिरी विया। अगरि 25 वर्ष सोचूं त 12 महीननि में केतिरा सेकेंड बीती विया। उन अनुसार असां 25 वर्ष कैलकुलेट करूं त काथे सेकेंड जी ॻाल्हि, काथे समय। 25 वर्ष त सभिनि खे संपन्न ठही रहणो खपे या अञा ताईं ॿियो समय खपे। छा रिज़ल्ट आहे, केतिरा वर्ष खपनि इहे त ॿुधायो, न त ॿियो वर्ष समाप्त थी वेंदो। पोइ इहो ई गीत ॻाईंदा कि अञा समय खपे। ये चाहिए जो गीत केतिरो समय, गीत जो भी 3-5 मिंट टाइम हूंदो आहे न। तपस्या वर्ष में दृढ़ संकल्प कयो या संकल्प कयो, दृढ़ता जी निशानी आहे सफलता। पोइ भी हिन वर्ष ॿियो फोर्स जी तपस्या खपे या सेवा करणी आहे। भई न करे सघंदा आहियो छा बाबा? प्रश्न था पुछनि। तव्हांजो कर्म योगी टाइटल न आहे या योगी आहे? कहिड़ो टाइटल आहे? असां त कर्म योगी लॻाईंदा न। वैसे ॾिसो त सेवा उनखे ई चइबो आहे जंहिंसां स्व जी ऐं सर्व जी सेवा समाई हुजे, जंहिंमें ॿियनि जी सेवा करो ऐं पंहिंजी सेवा में अलबेला थी वञो त उनखे वास्तव में सेवा न चईंदासीं।
सेवा जी परिभाषा या सेवा सा मेवा मिलन। सेवा अर्थात मेवा, फ्रूट, फल, प्रत्यक्ष फल मिले। सब व्यंजो कंदा रहूं, खुद की स्थिति सुठी न रहे तो को फायदो न है न। सेवा करो मेवा खाओ। अगर स्व जी तरफ अलबेलो ठही वेंदा आहियो तो वो सेवा मेहनत आए, खर्चो आए, थकावट आहे, लेकिन प्रत्यक्ष सफलता न। फिर स्व की सफलता साथ में ॿियनि जी सफलता जी अनुभूति थे, साथ साथ हुजे। स्व खे हुजे ॿियनि खे न त भी यथार्थ सेवा न थींदसि। ॿियनि खे हुजे स्व खे न त भी यथार्थ न थींदसि। त सेवा में सेवा ऐं योग ॿई साथ साथ छो न रही सघंदा। हुन जो कारण छा आहे? हिक ॿिए खे ॾिसंदा आहियो त ॿियो ढिलो पइजी वेंदो आहे, ॿिए खे ॾिसंदा आहियो त पहिरियों ढिलो पइजी वेंदो। हिन जो कारण आहे कि सेवा जी प्लान योजना त ॾाढी सुठी सुठी ठाहींदा आहियो, लेकिन प्लेन स्वच्छ बुद्धि रही करे प्लान न ठाहींदा आहियो। प्लेन बुद्धि अर्थात सेवा कंदे कोई भी ॻाल्हि बुद्धि खे टच न करे, सिवाय निमित भाव, निर्माण भाव। निर्माण कंदा निर्माण स्थिति जी कमी थी वेंदी आहे। निर्माण कंदे कंदे निर्माणपन जी कमी थी वेंदी आहे। इन करे निर्माण जो कार्य जेतिरो सफल करणो खपे ओतिरो सफल न थींदो। शुभ भावना, शुभकामना जो बीज आहे ई निमित भाव निर्माण। जेतिरो तव्हां ॿियनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना कंदव, उन जो बीज छा आहे? असां ॿियनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना कॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां में निमित भाव हूंदो, असां निर्माण हूंदासीं। मां थी करां, मुंहिंजो चयो मञो, मां मुंहिंजो न हुजे। सिर्फ़ मां करन करावना ठाहे कराए तो मां निमित आहियां ऐं सभिनि जी राय वठी करे हलणो। हद जो मान न, लेकिन निर्माण हुजे कि मुंहिंजो ई सभु मञनि न, सभिनि जो ॿुधी करे पोइ हलणो। इनखे निर्माणपन चइबो। सभिनि सां मिलनसार करे तॾहिं असां सभिनि जे लाइ शुभ भावना, शुभकामना रखी सघंदासीं। तो बाबा चए तो सेवा में सफलता प्लानिंग कंदा, लेकिन स्वच्छ बुद्धि हुजणी खपे। स्वच्छ बुद्धि हुजणी खपे। ॿी कोई ॻाल्हि मन बुद्धि में टच न थिए। मां मुंहिंजो न, निमित भाव, निर्माण भाव हुजणो खपे। हद जो मान न, लेकिन निर्माण। इन करे सेवा जा प्लान ठाहिण खां पहिरियों प्लेन बुद्धि ठहिण अति आवश्यक आहे। न त प्लेन बुद्धि जे बजाय अगर बुद्धि में ॿियो कोई अयथार्थ भाव जो किचिड़ो मिक्स थी वेंदो त जो सेवा जो प्लान ठाहींदा आहियो हुनमें भी रतन जड़ित सां गॾु गॾु पत्थर भी जड़े ॾींदा आहियो। अगरि बाबा चए तो कि ॿियो कोई भाव अची वियो त पत्थर भी जड़े छॾंदा आहियो। रतन ऐं पत्थर मिक्स थी वेंदा आहिनि। नव रत्न जड़दा त हिकु पत्थर भी मिक्स कंदा। कोई भी चीज में नव रियल हुजनि ऐं हिकु आर्टिफिशियल त वैल्यू छा रही। ॿियो ई वठण वारो भी उनजा भी संकल्प हलंदा कि नव भी रियल आहिनि या मिक्स आहिनि। इन करे सेवा जे प्लान सां गॾु गॾु प्लेन बुद्धि जो अटेंशन रखो। अगरि प्लेन बुद्धि आहे ऐं सेवा जो प्लान एतिरो वॾो न भी आहे त भी प्लेन बुद्धि वारे जो नुक़सान न आहे, बोझ न आहे। प्लेन बुद्धि अर्थात सदा निमित समझो कि मुझ आत्मा खे या बाबा जी या कोई भी जो भी तव्हां कार्य करो था मूंखे करणो आहे ऐं हिनखे कंदे हुए मूंखे मुंहिंजी भी राय ऐं ॿियनि जी भी राय ॿुधी करे समझी करे हलणो। सभिनि सां मिली जुली करे बसि कमु करणो, ख़ुशि रहणो। सेवा जो फायदो कम आहे, लेकिन नुक़सान त न थिए। अगरि नंढो सो कमु था करो त भी असांखे असांजी प्लेन बुद्धि हुजणी खपे। मिक्सचर बुद्धि में त नुक़सान आहे। इन करे इहा वर्ष तपस्या वर्ष जो कंदा सेवा में त चईंदा आहिनि कि हेठि मथे थींदा आहियूं, छा करो? सिर्फ़ तपस्या कंदा या ॿई कंदा? बाबा प्रश्न था ॿुधनि। जॾहिं स्वयं संपन्न ठहो त विश्व परिवर्तन जो कार्य भी संपन्न थी वेंदो।
सभिनि जी संपन्नता जी कमी जे कारण विश्व परिवर्तन जो कार्य संपन्न थियण में रुकल आहे। प्रकृति दासी ठही तव्हांजी सेवा जे लाइ इंतजार थी करे कि ब्रह्मण आत्मायूं ब्रह्मण सो फरिश्ता ऐं फरिश्ता सो देवता ठहनि था। असां दिल व जान सिक व प्रेम सां सेवा कयूं, छोकि सिवाय फरिश्ता जेसिताईं न ठहींदव त देवता न ठही सघंदा आहियो। ब्रह्मण खां फरिश्तो ठहिणो ई पए। ऐं फरिश्ते जो अर्थ आहे जंहिंजो हिन पुराणी दुनिया, पुराणे संस्कार, पुराणी देह जे प्रति कोई आकर्षण। पुराणी दुनिया, पुराणा संस्कार, पुराणी देह जे प्रति कोई भी आकर्षण न हुजे। सही में पास खपे, न पुराणी दुनिया में, न पुराणे संस्कारनि में, न पुराणी देह में, कंहिंमें भी आकर्षण न हुजे। टिनिन में पास खपे, टिनिन सां मुक्त। वैसे भी ड्रामा में पहिरियों मुक्ति जो वरितो आहे, पोइ जीवन मुक्ति जो वरितो आहे। वाया मुक्ति धाम खां ई तव्हां जीवन मुक्ति में वेंदव। बिना मुक्ति धाम में न वेंदव त पोइ जीवन मुक्ति में कीअं ईंदव? पहिरियों त सभिनि खे आत्माउनि खे मथे हलणो आहे न, हेठि साफ़ सफ़ाई थींदी, पोइ ई त स्वर्ग में ईंदासीं। त फरिश्तो अर्थात मुक्ति ऐं मुक्ति मुक्त फरिश्तो सो जीवन मुक्त देवता। त केतिरो परसेंटेज फरिश्ता ठहिया आहियो कि ब्रह्मण ठहिण में ई ख़ुशि आहियो। फरिश्तो ठहिण अर्थात अव्यक्त फरिश्तो स्वरूप ब्रह्मा बाप सां प्यार हुजे। जंहिंजो फरिश्ते स्थिति सां प्यार न आहे त ब्रह्मा बाप न मञंदो कि इनखे मूंसां प्यार आहे। प्यार जो अर्थ ई आहे समान थियण। ब्रह्मा बाप फरिश्तो आहे न, फरिश्ता ठही तव्हां सभिनि खे फरिश्तो ठाहिण लाइ फरिश्तनि जी दुनिया में बाबा रुकल आहे। सिर्फ मुख सां न चओ कि बाप सां प्यार आहे या वर्णन न करो, लेकिन ब्रह्मा बाप सिर्फ चइण सां ख़ुशि न थींदा आहिनि, ठहिण सां थींदा आहिनि। जेका ॿार थी वेंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी करे बाबा ख़ुशि थींदा आहिनि। थियण वारा त भुगत थी विया। केतिरो प्यार सां गीत ॻाईंदा आहिनि, एतिरा प्यार जे गीत ॻाईंदा आहिनि जो अनेकनि खे हसाए बि ॾींदा आहिनि ऐं रुलाए बि ॾींदा आहिनि। उहे सभु आहे चइण वारा, तव्हां सभु आहियो ठहिण वारा। अगरि सिर्फ़ु चईंदा रहंदव त सम्झो अञा ताईं असां में भक्ति जो अंश आहे। ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा न ठहिया आहिनि, लेकिन भगत योगी आत्मा चईंदो। भगत योगी आत्मा, छोकी बाबा खे त यादि था करो त योगी त थी वियो, लेकिन सिर्फ़ बाबा जी महिमा सुठो, बाबा सां प्यारा प्यारा ईअं था करो त भगत योगी आत्मा थींदो। हाणे छा कंदव? कोई नवीनता ॾेखारींदव या जीअं हीअ वर्ष कयो उअं ई थींदो? ईअं बि अहिड़ो बि समय ईंदो जो बाप दादा उन्हनि सां ई मिलंदा जो करण वारा हूंदा, जो ठहिण वारा हूंदा। सिर्फ़ चइण वारा न, ठहिण वारनि सां ई मिलंदा। ॾिसो हाणे समय अची वियो न, उहो ॾिसो हाणे अञा बि बाबा सां ॿार मिलंदा आहिनि, लेकिन केरु मिलंदा हूंदा? जंहिंखे फरिश्ते रूप जो अभ्यास हूंदो, उहो ई उन्हनि सां ई बाबा मिलंदा हूंदा न। इहो उहो ई समय थो हले जॾहिं बाबा कंहिंसां मिलंदा आहिनि जो ठहिण वारा आहिनि। सभी त हाणे त सभिनि खे अलाउ करे ॾींदा आहियूं, भावना वारा बि अची वेंदा आहिनि, ज्ञानी योगी तो आत्मा बि अची वेंदा आहिनि, लेकिन समय परिवर्तन थींदो ई। हिन करे पंहिंजे मथां ॿियो ई 10 ॼणा अंडरलाइन करे करे परिवर्तन थी करे ॾेखारियो। पोइ बाप दादा खे उलाना न ॾियणजी जो कि ईअं कीअं थियो, ईअं छो थियो। तव्हां पुरुषार्थ में स्ट्रिक्ट न थींदा आहियो त बाप खे स्ट्रिक्ट थियणो पवंदो। त हाणे बाबा बि स्ट्रिक्ट थी विया आहिनि न। ॾिसो त बाबा दादी अव्यक्त थिया, तॾहिं खां उहे ई ॿार बाबा सां मिलनि था अञा बि जेका फरिश्ता ठही आहिनि। हाणे त बाप सां प्यार, हाणे त बाप जे प्यार स्वरूप सां हलो था, पलो था, लेकिन सतगुरु जो रूप धर्मराज न आहे। सतगुरु जी आज्ञा, सतगुरु जो रूप धर्मराज न आहे। सतगुरु जी आज्ञा सिर माथे ते ॻायल आहे। हाणे त बाप दादा मिठा वार प्यारा प्यारा वार थी करे हलाए थो। अगरि प्यार आहे, मिलन जी प्यास आहे त समान थी करे मिलो। महान अंतर में
न मिलो। समान थी करे मिलन में ॾाढो मज़ो आहे। ये मज़ो ॿियो ई आहे। तव्हां बात सां मिलंदा आहियो, दृष्टि वठंदा आहियो, हुते वयो त पोइ कोई कमज़ोरी अची वई, शक्ति मिली ऐं कम में न लाई, हिकु ॿ बार विजी थिया पोइ कमज़ोर थी वेंदा आहिनि। त इहो पंहिंजे प्रकार जो मिलन थी वियो न, मतलब पंहिंजी स्थिति अनुसार असां मिलूं था। लेकिन बाबा जी स्थिति आहे सदा फरिश्तो, सदा बेसिक भाषा, त उहा स्थिति खे स्थित थी करे असांखे बाबा सां मिलंदासीं न, त हुनजो मज़ो अलॻि ई हूंदो आहे। लेकिन यथार्थ प्यार, यथार्थ मिलन इन सां ॾाढो ऊंचो आहे, ॾाढो ॾाढो प्यारो आहे, उनजो अनुभव करो। सतगुरु जी कोई आज्ञा न मञे त सतगुरु आहे न, सतगुरु जी कोई आज्ञा न मञे त सतगुरु आहे न। बाप जी अॻियां त ॿारनि जो लाड कोड हलंदो आहे, लेकिन सतगुरु जे अॻियां त न हलंदो न। अगरि बाप सां सच्चो प्यार आहे त हिन वर्ष फरिश्तो समान ठही करे ॾेखारियो। हाणे एतिरा सभु मिलण जे लाइ आया आहिनि, ॾाढो सुठो आहे, लेकिन अॻियां सुठे ते सुठो करणो आहे, प्यार करणो आहे, प्यार निभाइण में अंतर आहे। करण वारा सभी आहियो, अगरि प्यार न हुजे त एतिरा सभु छो आहिनि, लेकिन करण ऐं निभाइण हिन में अंतर आहे। प्यार करण वारा अनेक थींदा आहिनि ऐं निभाइण वारा केतिरा आहिनि, त तव्हां निभाइण वारा आहियो। निभाइण वारा पोइ चाहिए थोड़ी कंदा आहिनि, प्रैक्टिकल आहिनि, सिर्फ़ मुख सां न। ॿुधायो न कि तपस्या जी चाट में भी पंहिंजे खे मास सर्टिफिकेट ॾियण वारा ॾाढा आहिनि, लेकिन सर्व जी संतुष्टा जो सर्टिफिकेट कोई खे प्राप्त थींदो आहे। चाट रखण वारा भी ॾाढा निकिरंदा, पंहिंजे खे सुठे ते सुठो सर्टिफिकेट ॾियण वारा भी ॾाढा निकिरंदा, ॾाढा न आहिनि, लेकिन कुझु आहे। सेकेंड नंबर वारा ॾाढा आहिनि, लेकिन सभिनि जे मुख सां इहे निकिरे कि हा इहो नंबर 1। सभिनि जे दिल सां इहे दुआनि जो सर्टिफिकेट मिले कि इनखे ई नंबर 1 चईंदा आहिनि। कई बार चईंदा आहिनि कि असां त ठीकु आहियूं, लेकिन कोई आत्मा जो कोई कड़ो हिसाब आहे असां सां, त जेतिरो बि हुनखे संतुष्ट कंदा आहियूं, लेकिन उहो संतुष्ट थींदो न आहे। बाप दादा पहिरियों बि चयो अथई कि अगरि अहिड़ो कोई कड़ो हिसाब किताब आहे बि त कम से कम 95% सर्टिफिकेट मिलणो खपे। 5% जो कड़ो हिसाब किताब उहो त माफ़ आहे, लेकिन 95% दिल सां दुआएं निकिरनि। कई ईअं चईंदा आहिनि कि सभिनि खां संतुष्ट आहियूं, अहिड़ो त हिकु बि ॾेखारे में नथो ॾे। वॾनि जे लाइ बि सोचंदा आहिनि कि हिननि सां ई नाराज़ आहियूं त असां सां छा त छा वॾी ॻाल्हि आहे। कई बार ॿार सोचंदा आहिनि कि वॾनि सां बि नाराज़ आहिनि, त अगरि असां सां कोई नाराज़ थियो त छा वॾी ॻाल्हि आहे। लेकिन उन्हनि खे 95% दिल सां ॿार राज़ी रहंदा आहिनि, थोड़ा बहुत वॾनि सां बि नाराज़ रहंदा आहिनि। वॾनि जी ॻाल्हि ॿी आहे, वॾनि खे जज ठहिणो पवंदो आहे, त ॿ में बि हिक जी ॻाल्हि हा कंदा या चईंदा ॾाढो सुठो आहे, ॿियो जंहिंखे न कंदा उहो चईंदो इहो बि सुठो न आहे। मतिलबु वॾनि खे कॾहिं बार जज करणो पवंदो आहे, हिसाब सां हलणो पवंदो आहे, त ॿिया ॿार नाराज़ थी वेंदा आहिनि। लेकिन उन्हनि में उहो त निमित आहे न, उन्हनि खे त करणो ई आहे, उहो त युक्ति युक्त हलंदा आहिनि। लेकिन हुन में कोई ॿार नाराज़ थी वञे त वॾा छा कंदा? त जज हिक ॿिए खे हा कंदो या ॿिन्हिनि खे हिक खे हा कंदो न, त उहा ॻाल्हि अलॻि थी वई। लेकिन दिल जी तपस्या, दिल जो प्यार, निमित भाव, शुभ भाव, सर्टिफिकेट समान साम्हूं ॾिसो कि असां संतुष्ट आहिनि, ये खुद जो सर्टिफिकेट असांखे खुद ही ॾिसणो आहे। दिल जी तपस्या, दिल जो प्यार, निमित भाव, शुभ भाव,
इन जो सर्टिफिकेट ॾिसणो आहे। इहा न कि कॉपी करो कि वॾनि सां त माण्हू संतुष्ट न आहिनि, असां त पास थी वेंदासीं, ईअं न सोचो। तव्हां ॿियनि खे न ॾिसो, खुदि खे ॾिसो। 95% अगर संतुष्ट आहिनि त नंबर मिली वेंदो, सम्झो। चारों ओर जे आदि पिता जे आदि रचना, डायरेक्ट रचना, श्रेष्ठ आत्माएं, सर्व जीवन मुक्ति जो वरसो, अनेक जन्म प्राप्त करण वारी आत्माएं, सर्व ब्रह्मण सो फरिश्तो, फरिश्तो सो देव आत्माएं ठहण वारी अधिकारी आत्माएं, सदा प्लेन बुद्धि ठही सेवा जी सफल प्लान में सफलता प्राप्त करण वारी आत्माएं, बाप सां सच्चो स्नेह, सच्चो प्यार निभाइण वारी सर्व समीप आत्माएं खे बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। वरदान आहे कंट्रोलिंग पावर द्वारा तूफानन के भी तोहफ़ो ठाहिण वारा यथार्थ योगी थो। यथार्थ व सच्चो योगी उहो आहे जो पंहिंजी बुद्धि के हिकु सेकंड में जाते चाहे उते लॻाए सघे। परिस्थिति हलचल जी हुजे, वायुमंडल तमोगुणी हुजे, माया पंहिंजो ठाहिण जो प्रयत्न कंदी रहे, पोइ भी सेकंड में एकाग्र थी वञे। यही याद जी शक्ति आहे। केतिरो भी व्यर्थ संकल्पन जो तूफान अचे, लेकिन सेकंड में तूफान जे अॻियां वधण जो तोहफ़ो ठही वञे। अहिड़ी कंट्रोलिंग पावर आहे, अहिड़ी शक्तिशाली आत्मा कॾहिं ये संकल्प न कंदी कि चाहींदी त न आहियां, लेकिन थी वेंदो आहे। स्लोगन आहे योग युक्त और युक्ति युक्त कर्म करण वारा ही विघ्न प्रूफ थींदा आहिनि। योग युक्त और युक्ति युक्त कर्म करण वारा ही ॿार विघ्न प्रूफ हूंदा आहिनि। असां विघ्न प्रूफ आत्माएं आहियूं। अगर असां बाबा जी याद में रही करे बाबा जी श्रीमत अनुसार हर कर्म कंदासीं त अच्छा। ओम शांति।